अस्सलाम वालेकुम नाज़रीन, KTN न्यूज़ में भली कार आऊं आहियां रोशनी मेमण। नाज़रीन, सभ खां पहिरीं अहम ख़बर असां शेयर कंदासीं कराची खां। अवांखे ॿुधाईंदासीं IG सिंध रिफ़त मुख़्तार राजा जी सदारत हेठि इजलास थियो आहे। अमन अमान जी सूरत हाल बाबति रिपोर्ट पेश कई वई आहे। कराची में थींदड़ वारदातुनि ऐं पुलिस जी कारकर्दगीअ ते ॿधल रिपोर्ट पेश कई वई आहे। इजलास में ज़ोनल DIGs कराची समेत DIGs क्राइम इन्वेस्टिगेशन ऐं CIA पारां अलॻि अलॻि ब्रीफिंग ॾिनी वई आहे। कराची खां ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। अवांखे ॿुधाईंदासीं IG सिंध रिफ़त मुख़्तार राजा जी सदारत हेठि इजलास थियो आहे। इजलास में अमन अमान जी सूरत हाल बाबति रिपोर्ट पेश कई वई आहे। कराची में थींदड़ वारदातुनि ऐं पुलिस जी कारकर्दगीअ ते ॿधल रिपोर्ट पेश कई वई आहे। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे अब्दुल्ला सोलंकी जी। अब्दुल्ला, छा तफ़सील आहिनि इजलास जे हवाले सां? जी बिल्कुल, IG सिंध रिफ़त मुख़्तार राजा जी सदारत हेठि कराची में अमन अमान जी सूरत हाल ते अॼु जेको आहे इजलास थियो आहे। इजलास में ख़ासि तौर ते जेको आहे पूरी कराची या ऑफिसर ख़ासि एडिशनल IG कराची इन्वेस्टिगेशन जा ऑफिसर ऐं SSPs पिण पेश थिया आहिनि। इजलास जे ज़ोनल DIGs कराची समेत ॿियनि पिण जेको आहे पेश थिया। इजलास में स्ट्रीट क्रिमिनल्स जे गिरफ़्तार मंशियात फ़रोशन जी आदत, नवां ॾुआरनि मंशियातनि इस्तेमालु कंदड़ ॾुआरनि जे गिरफ़्तारी ऐं ज़मानत ते आज़ाद थियल जेलनि मां क़ैद माण्हुनि ख़िलाफ़ पुलिस जे क़दमनि ऐं एक्शन प्लान ते तफ़सीली गौर वीचार कयो। IG सिंध ज़ोनल DIGs खे हुकुम ॾिनो त हू लाॻापियल थाणनि जी हदुनि में ऐं जेको आबादी आहे उन बाबति बाक़ाइदा सर्वे रिपोर्ट तयारु करे जाइज़ो वठण लाइ जेको आहे मोकिलनि त जीअं इलाइक़े जी हदुनि ऐं आबादी जे तनासुब सां नयूं जेके पुलिस स्टेशन क़ाइमु कयूं वेंदियूं उहे कीअं करे सघजनि थियूं। रहण सां गॾोगॾु क़दमनि खे कीअं यकीन बणाए सघिजे थो। हुन चयो त स्ट्रीट क्राइम ऐं आदि ॾुआरी ख़िलाफ़ क्रैक डाउन खे न सिर्फ़ु मुयसरु बणायो वञे पर हुन ते यकीनी तौर ते जेको आहे सो पुलिस स्टेशन सतह ते मुनज़म तरीक़े सां कमु कयो वञे। हुन सां गॾोगॾु IG सिंध पिणु चयो आहे त क्रिमिनल जेको रिकॉर्ड आहे उनखे अपडेट रखियो वञे त जीअं माण्हुनि खे ख़बर पई सघे ऐं ख़ासि तौर ते जेको आहे जिन इलाइक़नि में उहे ॾोह कनि था पिया उनखे पिणु निगरानी कई वञे। बासलाहित ऐं जेके तजुर्बेकार ऑफिसर आहिनि उन्हनि खे ॾोहनि जे डेटा जो तजुर्बो आहे। उन खां पोइ महारत सां इस्तेमालु करनि ऐं जेको हथियारनि पिणु उन्हनि खे एक्टिव रखियो वञे। हुन सां गॾोगॾु IG सिंध पिणु चयो आहे त ॾोहनि जी तस्दीक नौयत ऐं ॾोहनि जे वक़्त खे नज़र रखंदे मौसर ऐं महिनती तैनात जेके तहत इंसाफ़ी ऐं जेके हिफ़ाज़ती क़दम आहिनि उनखे पिणु यकीनी बणाए वञिजे। जॾहिं त गैर क़ानूनी मुहाजिरनि ख़िलाफ़ जेके परॾेही वेठा आहिनि उहे पिणु जेको आहे उन्हनि ख़िलाफ़ कार्रवाई तेज़ करण जी पिणु हिदायत करे छॾी आहे। जेकॾहिं कंहिं कानूननि ते रहंदड़ मुहाजिर यानी कि परॾेही ॾोहनि में मुलविस आहिनि त उन्हनि ख़िलाफ़ फौरी तौर ते न सिर्फ़ु कार्रवाई कजे पर उनजा जेके परमिट आहिनि उनखे पिणु रद्द करण जी हिदायत करे छॾी आहे। IG सिंध परॾेही में जेके क्रिमिनल्स कमु करे रहिया आहिनि उन्हनि ख़िलाफ़ कार्रवाई जी पिणु हुकुम ॾेई छॾियो आहे। जी, वॾी महिरबानी नाज़रीन। कराची खां अब्दुल्ला सोलंकी तफ़सील ॾिना आहिनि।